ज़हर ज़िंदगी रे सके ब्या मानू सुझाई कोन थे मु आराधा ना पुट न दास हेवते एड़ी दाफक दई जो हाल आ रही कमाल आरो फैसलो छुटो रंदो ही पाद रखाई चेते पहुंचा सावण छोकरा एड़ा नाहन घर में खणी खिल भोग कन था पर बाहर असली ताना थई मुंजा पुट गालायण जो अकुल भी रखन था ऐं समझ भी अथन त केड़े मानू सा छा गालायणो आ खुदा समझ दियन बाकी मुखे न तो लगे जग जे सामो का अकुल जी गाल कंदा किथे कन न था जे थाप कंदा तो रईस वनी पाण जाड़े रईस के असा को जोर थोड़ी विधोसी त असा जे ताना पुटन के फैसले में विहारे वापस अचण का पो खबर पदी त केड़ी दाफा करे आया हलार इन वक्त ताईं जेके भी सबूत आया आहिनि उहे सब जो सब तुंहिंजे खिलाफ आहिनि उन जे बारे में तूं छा थो चवणु चाहीं? रईस गफ़ार खान मां इन्हनि सबूतनि खे नथो मञा कुत्ते जे पेरे खे सबूत बणाए जंहिंखे सज़ा नथी ॾेई सघिजे ही मूं खिलाफ़ साज़िश आहे हिन वक्त ताईं को भी अखियुनि ॾिठो शायद आहे ई कोन पोइ कहिड़नि सबूतनि जे तहत तव्हां मूंखे सज़ा ॾींदो बाक़ी जेकॾहिं तव्हां रिश्तनि जे जज़्बात में लुड़ी मूंखां प्लान करणु चाहियो था त मां हाज़िर आहियां हाणे तव्हां ॿुधायो फ़ैसिलो तव्हां जेको बि फ़ैसिलो कंदो मां सची दिलि सां क़बूल कंदुसि रईस गफ़ार खान जॾहिं मूं पाण खिलाफ़ बेॾोही हुजण जा सबूत हथ कया न ऐं पोइ मुंहिंजी अदालत हूंदी ऐं उन अदालत जे कटहरे में तव्हां मुजरिम हूंदो ॿियो हलार खान इन्हनि सबूतनि खे ठुकराइण हिकु ग़लति ॻाल्हि आहे वरी जेकॾहिं तो वटि के सबूत आहिनि त तूं बेगुनाह आहीं त उहे ॿुधाए फ़िलहाल मां फ़ैसिलो कोन थो ॿुधायां अञा बि मां ॻाल्हियुनि खे 2 ॾींहं पोइ थो हटायां अदा वॾा फ़ैसिलो अचणु घुरिजे फ़ैसिले खे 2 ॾींहं पोइ हटाइण वारो अमल ग़लति रहंदो जेकॾहिं हालार खे ॾोही साबित करण लाइ इहे सबूत काफ़ी न आहिनि त मूं वटि अखियुनि ॾिठे शायदि मौजूदु आहिनि जिन हालार खे ॾिठो आहे खुदा करे फ़ैसिलो ख़ैर जो थिए अल्लाह करे सब पाण में खीर खंड थियनि अम्मा हालार ऐं नंढो रेस कॾहिं पाण में हिकु कोन थींदा हा अम्मा ॿई ज़िद ते आहिनि पर रेस जेसि ताईं ॿिन्हिनि खे हिकु न कंदो न तेसि ताईं आराम सां न वेहंदो अम्मा वॾो रेस त चाहे थो हिते अमन हुजे पर माण्हुनि जी शैतानगिरियूं काॾे वञनि हा अम्मा अहिड़े शैतान माण्हुनि जो अंजाम बि ख़राब थींदो आहे कमाल खान जेकॾहिं तो वटि अखियुनि ॾिठा शायदि आहिनि त पोइ ॿुधाए त उहे कहिड़ा आहिनि जेके भी शैतान हूंदा हिकु न हिकु ॾींहुं साम्हूं ज़रूर ईंदा अदा वॾा मुंहिंजा शायदि इहे आहिनि लुकमान ऐं कुर्बान जिन हालार खे अखियुं ॾिठो आहे ही मां छा पियो ॿुधां तूं इहा सॼी हक़ीक़त मूंखां बि लिकाई अदा वॾा रेस कमाल जो हुकुम है हा लुकमान सच ॿुधाइजांइ ज़रे बराबर बि कूड़ न ॻाल्हाइजांइ तो जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे उहो ॿुधाए रेस असां ज़मीन ते कम पिया कयूं त मां ॾिठो छा थी सोची इहो सोचियां पई त तुंहिंजो वीडियो ठाहे नेट ते रखां ऐं पोइ वायरल थींदो त लखे माण्हू ॾिसंदा ऐं चवंदा त ही जिनड़ी लिकियल काथे हुई जेसि ताईं तूं मलाखड़ो न मचाए न तेसि ताईं तुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो ई न आहे मां ग़लति त कान थी चवां तूं पाण ॾिस आईने त तुंहिंजी शिकिल सफ़ा कंहिं जिनड़ी जहिड़ी न आहे छोरी छोरी मां चयोमांइ मूंसां घणो वात न हण हाँ 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 इहो छा थी करी मतां मुंहिंजा फोटो कढिया अथई
फोटो त न कढिया बाक़ी छा थी करी ही ॾिस इहो छा थी करी मता मुंहिंजा फोटो कढिया अथई ड्रा मां चवाई थी हींअर जो हींअर इनखे ड्रा ड्राया छो इहो वीडियो त मां पंहिंजी साहेड़ी पठाणी ऐं शानी खे मोकिलींदसि पोइ उहो जेको तोखे ख्वार कंदियूं इहो त जग ॾिसंदो जेकॾहिं अॼु मां तुंहिंजी इहा मोबाइल गुलाम हथां भञराई न त लाली मुंहिंजो नालो न आहे हल हल वरी आई तुंहिंजी मोबाइल भञराईंदी मां बि मीरा आहियां हलार अखियुनि ॾिठा शायद बि साम्हूं अची विया। हाणे तूं ॿुधाए त तूं सज़ा खां बचण लाइ छा चवणु चाहींदे? बहानो करे सज़ा खां बचणु चाहींदे या दिले राइप जो मुज़ाहिरो करे सज़ा भोगण लाइ तयारु रहंदे? रईस गफ़ार ख़ान, हाणे जेकॾहिं मां पंहिंजी सफ़ाईअ में हज़ारे दलील ॾींदुसि न पोइ बि उहे सभु लफ़्ज़ बेमाना ऐं बेमक़सद हूंदा। इन करे मां पंहिंजे ॾोह जो इक़रार थो कयां मुंहिंजे मथां जेकी बि सज़ा तजवीज़ कई या ॾंडु ॾोह रखियो मां सची दिलि सां उनखे क़बूल कंदुसि। ॿुधायो गफ़ार ख़ान, तव्हांजो इंसाफ़ मुंहिंजे लाइ छा थो चए ऐं तव्हां मुंहिंजे लाइ कहिड़ी सज़ा तजवीज़ कई आहे? हितां जे अमन खे बरक़रार रखण लाइ मां हर ॾोहारीअ खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदो आहियां। उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन करे त जीअं उन मुजरिम जो अंजाम ॾिसी को बि वरी ॿीहर अहिड़ी ग़लती न करे। मुंहिंजनि इन्हनि फ़ैसिलनि जो जहिड़ो जाॻदो सबूत मुंहिंजो पंहिंजो भाउ कमाल आहे। मूं पंहिंजे भाउ खे जेका सज़ा ॾिनी उहा ॾिसी इन पूरे तरह जो को बि मर्द कंहिं बि पराई न्याणीअ में मेरी अख न विझंदो। उन करे अॼु मां हालार खे जेका सज़ा ॾींदुसि उहा सज़ा ॾिसी हिन इलाइक़े जे हर माण्हू जा लिंग कांडारजी वेंदा ऐं पोइ हिन इलाइक़े जो को बि माण्हू अमुन बर्बाद करण लाइ ख़्वाब में बि कॾहिं न सोचींदो। जेको बि हालार कदम खयो उहो माफ़ीअ जे लाइक़ु नाहे, छो त हालार कमाल खे मारे चुको आहे ऐं सभु ॻाल्हियूं हालार जे ख़िलाफ़ आहिनि। हालार खे सज़ा बि सख़्त ॾिनी वेंदी। मारिस गफ़ार ख़ान हितां जे अमुन खे बहाल रखण लाइ कमाल ख़ान जे मथां हमले करण में हालार खे ॾोही मञींदे उनखे सज़ा ॿुधायां थो त 2 मिंट अदा वॾा, मां कुझु ॻाल्हाइण थो चाहियां जेकॾहिं तव्हांजी इजाज़त मिले त। तोखे पूरी इजाज़त आहे। हितां जे अमन खे बरक़रार रखण लाइ सिर्फ़ु रईस गफ़ार ख़ान जो फ़र्ज़ु न आहे बल्कि असां सभिनी जो फ़र्ज़ु बणिजे थो त हिन कम में असां सभई रईस गफ़ार ख़ान जो साथ ॾियूं ऐं रईस गफ़ार ख़ान जो साथ ॾियण लाइ ऐं हितो जे अमन खे परवान चाढ़ण लाइ मूं मथां कातिलाणो हमिलो कंदड़ हालार ख़ान खे मां दिली तरह माफ़ थो कयां। मां पंहिंजे जिस्म मां वहंदड़ रत जे कतरे कतरे जो हालार ख़ान खे हिन जान में छा पर हुन जान ताईं माफ़ कयां थो। न हुनजो हिसाब वठंदुसि ऐं न ई मुंहिंजे मथां हमले थियण जी हालार ख़ान खे सज़ा ॾियारींदुसि। मूं सभु कुझु अमुन ख़ातिर हालार ख़ान खे माफ़ करे छॾियो। हिन भागे वरी नई चाल कहिड़ी खेॾी? कमाल ख़ान, अॼु तो इहो साबित करे छॾियो त मूंखां पोइ पग जो वारिस तूं ई आहीं। जहिड़ो फराग दिली जो मुज़ाहिरो मुंहिंजे भाउ कमाल कयो आहे, हालार
तूं बि अहिड़ो फराग दिली जो मुज़ाहिरो कर। थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते जेके दुश्मनियूं थियूं न, उन्हनि सभिनी दुश्मनियुनि खे विसारे असां पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ मोहबत जो बिज छटींदासीं। उन मोहबत जे वण हेठां सुकून जो साह खणंदासीं। हलार उथ उथ, कमाल सां भाकुर पाए। हीॾो मूं तोखे माफ़ कयो, पर इहो न विसार जाए त मूं सभु कुझु विसारे छॾियो। कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे विसारींदो, कॾहिं न। तो जड़न कारीगर नागंचो मुठियूं मरोड़े पेरनि जे हेठां लताड़े चिपटे छॾींदो। अॻ में त ड्रामो करे वियो ई न, हाणे सच में धक माणंदो साईं। हो कहिड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा है मुंहिंजो गुल मुंहिंजो जानिया। हो कहिड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा है मुंहिंजो गुल मुंहिंजो जानिया। हो कहिड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा। हाय हाय, सॼो ॾींहुं गुलाब जा गुलड़ा, इहो मोबाइल हथ में अथसि का ओन अथई, पिणे अञा कोन आयो आहे। अलाए फैसलो निबरियो अलाए न निबरियो। फैसलो निबरी वियो हूंदो, उते घणी रश हूंदी ऐं बाबा हिकु हिकु माण्हूअ सां ॾियारी हणंदो हूंदो ऐं उन वक़्तु बाबा घर जी तरफ़ रुख कंदो। जेसी ताईं बाबा जी ॾियारी ॿुधण वारो उतां अॻिते कोई बि न रहंदो। ठहियो हाणे ठहियो, घणी ॾियारी न हण, छल न ॻाल्हायां, मिंट जवाब ॾींदी आ। ऐं चवे थी मोबाइल रख मोबाइल ऐं कुनी जी कर, पिणे ई छो आयो, चवंदो बुख लॻी आहे बुख लॻी आहे। अम्मा मानी तूं करे वठी आ न। हाँ, वञी मानी कयां ऐं तूं वेही मोबाइल ते ॻाल्हाई। ॾिस शानी, आऊं चवई थी त इन मोबाइल जी पचर छॾ, जेकॾहिं न छॾींदीअ न त पिणे खे ॿुधाईंदीसां, उहो पाणे खसे छॾींदई। अम्मा हर वक़्तु मोबाइल खपाइण जो तड़को न ॾींदी कर। हे वटि मोबाइल दे मूंखे। लाचार थोड़े पियो आ जो मां तोखे मोबाइल ॾियां। विड़ी विड़ी करे मसे का मूंखे ये मोबाइल मिली आ, एतिरो आसानी सां तोखे मोबाइल कोन ॾींदसि। वॾी छिती छोरी आहीं, इन करे चवां थी त जेकॾहिं मोबाइल पाण वटि रखणी अथई त घर जो कमकार करा, न त इहा मोबाइल ईअं गुम थी वेंदई, ख़बर ई कान पवंदई। हा न न अम्मा, इहो ज़ुल्म न कजाए, मां तोसां कम करायां थी। तकड़ी तकड़ी तकड़ी, शाबाश शाबाश शाबाश। हाणे छोरी खे रोज़ ईअं चवंदसि मोबाइल थी गुम कयां, साथस मोबाइल में, ॾिस त कीअं थी कम करे। ऐं तकड़ी थी वठञा, मानी पचाइणी अथई, जल्दी अच। भागा धकेड़ा न मान, छा तव्हां ॿिन्ही जो मूंखे माण जो प्रोग्राम हो? अरे सर, तव्हां पाण त चयो त धकेड़ा हणजो जीअं झेड़ो लॻे। इन जे लाइ तव्हांखे धक हणण वक़्तु असां का बि रिआयत न कईसीं, पर हा जेको मथे वारो धक्को लॻो न, इहो ॾाढो ॾुखियो धक्को लॻी वियो। का ॻाल्हि न आहे लुकमान, मां पंहिंजो वेर वठण लाइ पंहिंजे जिस्म जो समूरो रत वहाए सघां थो। शाहिदी ॾियण खां पोइ अदा असां खां घणा सवाल कंदो। इहा ॻाल्हि तव्हां ॿई पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो। जेका असां रांदि हलाल लाइ रची आहे, हिनजी ख़बर ओठे खे न पवे। इहो त सही आहे रेस कमाल खान, पर जेसि ताईं अदा खे सॼी हक़ीक़त कोन ॿुधाइबी तेसि ताईं हू कोन चुप रहंदो। हाणे तव्हां ई ॿुधायो, कटल ॾियो त अदा वॾे खे कीअं मुतमइन कयूं? ओठे खे मुतमइन करण लाइ तव्हां ओठे खे इहो चई छॾियो त हलार जे मथां कूड़ी शायदि ॾियण लाइ मूं तव्हांखे चयो, ऐं हा ओठे खे इहो चई छॾिजो त हिन ॻाल्हि जी ख़बर अदा वॾे खे न पवे। ठीकु आहे रेस कमाल खान, असां पंहिंजे तरफ़ां अदा वॾे खे पूरी तरह मुतमइन करण जी कोशिशि कंदासीं। पोइ सिर्फ़ु हाणे इहो ॿुधायो त तव्हांजो अॻियों क़दम कहिड़ो आहे? जीअं हलार मुंहिंजे मुंहं मथां काराण घुमाए, सॼो ॻोठ घुमायो, जेसी ताईं मां हलार जे मुंहं ते टांकी घुमाए ॻोठ जे विच चौराहे ते आणे न बीहारींदुसि, तेसि ताईं मां माठ करे न विहंदुसि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। ॾोह असां मथां साबित थी वियो
गफ़ार खान सख्त में सख्त सज़ा ॿुधाया पोइ कमाल खान असांखे माफ़ छो कयो? उहो इन्हीअ करे त जेका सज़ा असांखे मिले आ ख़बर अथई कमाल खान जो अंदरि न ठरे आ। हू असांखे अहिड़ी सज़ा ॾियारणु थो चाहे जहिड़ी सज़ा कमाल खान खे मिली हुई। उन लाइ कमाल खान के क़यामत ताईं इंतज़ार करणो पवंदो। असगर इहो कमाल खान कारी हरनांग ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी सोच खां बि वधीक अकुलमंद। उहो कीअं हलाल खान? हेबत कमाल खान इहो ॾोह असांखे माफ़ करे पूरे ॻोठ जे साम्हूं पंहिंजो पाण खे साबरीन ऐं मोतबर मञाए वरितो ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजो असली शैतानी चहिरो लिकाइण में कामयाब वियो। हाणे हू इन खां बि वधीक सख़्त इल्ज़ाम लॻाइण जे चकर में आहे। हाणे असांखे इन लाइ तयारु रहणो पवंदो। शायदि कमाल खे इहा ख़बर ई न आहे हालार जी सट दुश्मन चट। छदी हाणे फ़ैसिलो तूं कया त पहिरों नंबर केरु आहे न? अदा रुगो तुंहिंजो अदा राणी जो मुक़ाबलो न आहे बल्कि अम्माई बाबा के भी शामिल करणो आहे। घोटे हिकु बार भले को मसलो ई न आहे। हा भले इहो मां सम्झां थो दादा घोट मरे थोरो नखरा कंदो बाक़ी कुंवार त साईं अहिड़ा स्टाइल हणंदी आहे कर करे छॾींदी कर। तूं छा थो सम्झी छोरा माणे स्टाइल हणण में मूंखे मारे बि थी? असलो उपटाए मारे बाबा। पोइ थी वञे मुक़ाबलो? थी वञे न न मां मुक़ाबलो कोन कंदी सां ही छोरा तो के होश मां था कढनि। अदा कुंवार त नखरो करे वई। उथ मां बेरी उथ मुंहिंजी इज्जत जो सवाल हालात हो जाने मथां घोट मुक़ाबले में मारे वञे। उथ अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ थी वञे मुक़ाबलो। अरे हाली रोली ठीक आहे थी वञे त थी वञे उथी। हां कोयो कादर कलंदर मस्त हां अंदर बदल फोटो कर दी फोटो कर दे। अदी हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे त पहिरियों केरु ॿियों केरु टियों केरु त चौथों केरु? छोकरी मथा ॿियाई कई थई। बस हाणे बस मुंहिंजो धूम पहिरियों नंबर ईंदो मूंखां वधीक आया भला कोई स्टाइल हाणे। पहिरियों नंबर मां मां भला मां मां कमाल खान हलाल खे माफ़ करण वारो अमल तव्हांजो साराह जोॻो आहे। सच पुछी त मूंखे दिली सुकून मिलियो ऐं मूंखे यकीन थी वियो त तव्हां ॻाल्हियुनि खे दरगुज़र करण ऐं दुश्मन खे दोस्त बनाइण जी सलाहियत रखो था। अदा साईं दुश्मन में सवाइ बर्बादी ॿियो रखियो छा आहे? जेकॾहिं मां तव्हांखे चवां हलाल खान खे सज़ा ॾियो त हुनजी दिलि मुंहिंजे लाइ कॾहिं साफ़ न थिए हा ऐं सॼी ज़िंदगी पंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ कीनो रखे हा। जॾहिं सभु मसइला हल थी विया आहिनि त पोइ कमाल जी शादीअ जो सोचो त के ख़ुशियूं मल्हायूं न। रुखसार बेगम ॻोठ जी कंहिं बि छोकिरीअ लाइ इशारो करे त मां उन लाइ उहो संग वठां। अदा साईं मां शादी बि कंदुसि पर मूंखे अञा कुझु महीननि जी मोहलत घुरिजे। शादीअ खां आख़िर एॾो न टाइम छो थो अदा? भाॼई ही ज़िंदगी आज़ाद आहे शादी खां पोइ हथनि में हथकड़ियूं पइजी वेंदियूं। इन जो मक़सदु त मां बि गिरफ़्तार आहियां ऐं रुखसार बेगम जी हथकड़ी मुंहिंजी हथनि में पियल आहे। न अदा साईं
तूं इहा ॻाल्हि नाहे कई। हिनखे त मां कॾहिं बि क़ैद कोन करे सघंदसि। शादीअ खां पहिरियां बि आज़ादु हुयो ऐं हाणे बि आज़ादु आहे। बाक़ी हा, मां त हिन जी मोहबत में केतिरी बणिजी चुकी आहियां। हा भाॼई, अदा साईं जी शख़्सियत ई अहिड़ी आहे, जेको भिक चकरदा सां मिलंदो आहे उहो अदा जी मोहबत में क़ाइल थी वेंदो आहे ऐं उहो माण्हू बार बार अदा साईं सां अची मुलाक़ात करे थो। मुंहिंजा भाउ, ही सभु ज़र्फ़ जो कमाल आहे। पंहिंजे किरदार खे अहिड़ो बणाए छॾ जो परावा बि तुंहिंजी तारीफ़ करे। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सची सची ॿई ॼणा ॿुधायो। आलार ख़ान कमाल ख़ान खे धकाया ऐं तव्हां ॾिठो ई न, पोइ तव्हां इहा कूड़ी शायदि छो ॾिनी? मूंखे सची सची ॿुधायो। असुल में रेस कमाल खान असांखे रोकियो त ओठे खे न ॿुधाइजो, उनजे करे असां तव्हांखे न ॿुधायो। असां शर्मदा आहियूं। इन जो मतिलब त मूंखां तव्हांखे कमाल ख़ान वधीक आहे जो तव्हां मूंखां ॻाल्हि लिकाई। अहिड़ी ॻाल्हि न आहे अदा। छो न आहे अहिड़ी ॻाल्हि? तव्हां कॾहिं खां वठी मोतबर थी विया आहियो जो तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण था कयो? हाणे जेको थियो खणी दरगुज़र कयो। इन्हनि बि त कमाल ख़ान जे लाइ शायदि ॾिनी न। वज़ीरा, तूं नथी सम्झे। जेकॾहिं इहे ॿई अहिड़ी तरह ईअं फ़ैसिला कंदा रहिया, मूंसां सलाह बि न कयूं, हिकिड़े ॾींहुं ही ॿई अहिड़ी खॾ में वञी किरंदा जो हिननि खे मां बि कढी कोन सघंदुसि। मां चयोसीं न, ग़लती थी वई, ॿीहर ग़लती कोन कंदासीं। मां ई चवां त कमाल ख़ान एतिरो कॾहिं भलो थी वियो जो हालार ख़ान खे जल्दी बख़्श करे छॾियईं। किथे ईअं त न आहे जो इन्ही बख़्शिश जे पोयां कमाल ख़ान हालार खे माराइण जो मंसूबो कयो आहे? ना दा, कमाल ख़ान एॾो वॾो कदम कॾहिं बि न खणंदो। कुर्बान, तूं अञा कमाल ख़ान खे सुञातो ई न आहे। कमाल ख़ान उहो ज़हरीलो नांग आहे जेको पंहिंजे दुश्मन खे ॾंगण खां सवाइ कॾहिं माफ़ न कंदो। जेकॾहिं ईअं हुजे हा न त कमाल ख़ान फ़ैसिले में कॾहिं बि हालार खे बख़्श कोन करे आ। अधो वॾो त अजायो पियो शक करे, धुरियूं त पाण में ठही वियूं आहिनि, पर इहो झेड़ो त असांजे घर में हलंदो रहंदो। ॻाल्हि में कुझु हुजे न हुजे, बसि अदा हुनखे उथलाईंदो। लुकमान, इहो कमाल ख़ान हालार खे भर में विहारे कुक वारी बदू कढंदुसि ऐं दुनिया ॾिसंदी। तूं कमाल ख़ान खे न सुञाणी, मां चङी तरह सुञाणा उन्ही खे। हालार जे मरे थो त उको मरे, असांजो कहिड़ो सॼण आहे? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो वॾो ख़ौफ़ आहे त इहो कमाल ख़ान हालार खे मराईंदो ऐं उन्ही जी रत जा छंडा तव्हां ते पवंदा। तव्हां ते रईस गफ़ार ख़ान तव्हां ॿिन्ही खे घिटी में बिहारे ॿिन्ही खे बंदूक हणंदो। तव्हांखे गफ़ार ख़ान जे कहर खां मां बि कोन बचाए सघंदुसि। तव्हां सम्झो चवनि था? मां चवां थो त तव्हां कमाल ख़ान खां परे थी वञो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।